केपीजे कुरम ज़िले में अमन लाइ ॻाल्हियूं कामयाब धुरनि में छाह जंगबंदीअ जो फ़ैसिलो कोहाट ग्रैंड जरगे में 14 नुकाती मुआहिदे ते ॿिन्ही पासनि खां 45 माण्हुनि सहियूं कयूं। छा तहत मोर्चा ख़त्म करे वॾा हथियार हुकूमत हवाले कया वेंदा। अच वञ वारनि रस्तनि ते का बि रंडक न हूंदी। अफ़गान सरहद तां का अगराई थी त क़बाइली पाण मुंहुं ॾींदा। पाबंदी मड़ियल तंज़ीम जे कम करण ते पाबंदी विगोड़नि खे पनाह ॾींदड़ ॾोहारी तसवुर कयो वेंदो। मोर्चा ख़त्म करण खां पोइ लश्करकशी कंदड़ खे दहशतगर्द सम्झियो वेंदो। 2008 ईस्वी में थियल मरी मुआहिदो बि बरक़रार रहंदो। मजलिस वहदतुल मुस्लिमीन तरफ़ां मुल्क में हयल धरणा ख़त्म करण जो ऐलान। अल्लामा राजा नासिर अब्बास जो चवणु आहे त कुरम मुआहिदे ते सयूं थी वयूं आहिनि। मुआहिदे ते फ़ौरन अमल करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। उमीद त सभु पुरअमन तरीक़े सां घरनि ॾांहुं वापसि हलिया वेंदा। केपीजे इतलात वारे वज़ीर बैरिस्टर सैफ कुरम अमन मुआहिदे जी तस्दीक करे छॾी। संदसि चवणु आहे त अमन मुआहिदे सां कुरम में अमन ऐं ख़ुशहाली जो नओं दौर शुरू थींदो। दोरियूं बगर्द ख़त्म ऐं हथियार हवाले करण ते मुतफ़िक़ थी वयूं आहिनि। अमन मुआहिदे खां पोइ कुरम में जल्द ज़िंदगी जो वहिंवार मामूल ते अची वेंदो। हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर अॼु थींदो। ॻाल्हियुनि वारी कमेटियुनि जे इजलास जी सदारत क़ौमी असम्बली जो स्पीकर अयाज़ सादिक़ कंदो। इजलास में तहरीक इंसाफ़ पंहिंजो चार्टर ऑफ डिमांड पेश कंदी। पाकिस्तान ऐं भारत विच में एटमी थाकनि कैदियुनि ऐं गिरफ़्तार मुहाननि जी लिस्टुनि जी मटासटा थी वई। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त लिस्टुनि जी मटासटा पाकिस्तान ऐं भारत विच में एटमी थाकनि ऐं सहूलियतुनि ते हमला रोकण जे मुआहिदे तहत थी आहे। मुआहिदे तहत ॿई मुल्क हर साल 1 जनवरी ते पंहिंजनि एटमी थाकनि बाबति हिक ॿिए खे आगाह कंदा। नए साल जी शुरूआत स्टॉक मार्केट में ज़बरदस्त तेज़ी 1,17,000 जी नफ़्सियाती हद पार। 2100 पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 100 इंडेक्स 1,17,322 पॉइंट्स ते पहुची वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त तरक़ीअ लाइ एक्सपोर्ट में इज़ाफ़े खां सवाइ ॿियो को बि ऑप्शन नाहे। IMF सां फिक्स टारगेटनि में बि घणो फ़र्क़ु आहे। धरणनि मईशत तबाह करण में का कसर न छॾी। पोइ बि हुननि मुआशी इस्तेहकाम हासिल करे वरितो। हाणे अॻिते वधिणो आहे। FBR बि 100% डिजिटाइज़ेशन करे रही आहे। स्मगलिंग रोकण जा हकारी नतीजा साम्हूं आया आहिनि। स्मगलिंग जे ख़ात्मे जो क्रेडिट आर्मी चीफ ॾांहुं वञे थो। धरणनि जी सियासत कंदड़नि मईशत खे तबाह कयो। 9 महीननि में हुकूमत जो को बि स्कैंडल साम्हूं न आयो। सोबतपुर जे वेझो खालानी जे इलाइक़े कोसाब रात जी 2 धुरनि में झेड़ो। 3 ॼणा क़तल। मंज़ूर हुसैन, गुलाम हुसैन ऐं हक़ नवाज़ खोसो गोलियुनि जो खाज। वाक़े बाद धुर में छिकताण, इलाइक़े में ॾहका। ऐं ॾखण अफ्रीका सां टेस्ट सीरीज़ क़ौमी क्रिकेट टीम जो जोहान्सबर्ग खां केप टाउन पहुची वई। पाकिस्तान ॾखण अफ्रीका विच में ॿी टेस्ट मैच 3 जनवरी ते शुरू थींदी। पहिरीं मैच में ॾखण अफ्रीका पाकिस्तान खे 2 विकेटुनि तां शिकस्त ॾिनी हुई।